संवारियो। एकता ईद के भरपूर नमूने मल्हाइण ऐं सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ 17 ॾिसंबर 2022 ते कशिश एजुकेशनल अकेडमी तरफान सकाफ़ती ईद के मल्हाइण लाइ तकरीब कोठाई वई आहे, जिन में ॿारनि जा टेबलोस, तकरीरूं ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध अमन के भेटा पेश कंदा त पोइ प्रोग्राम ॾिसण न विसारींदा।